दोस्तों मेरी प्रोग्राम हाणे सिंध ॻाल्हाईंदी आहियां यहाँ मुजीब रहमान मशहूरी ऐं मूंसां गॾु आहे मीज़ान साहब। दोस्तों जिन्हनि असांखे पहिरियों दफ़ो ही चैनल जॉइन कयो आहे उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं हेठियां जेको घंटी जो निशान आहे उनखे प्रेस कनि त जीअं ईंदड़ असांजी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों मुल्क जा हालात अहिड़ा आहिनि त कोरोना वायरस केतिरनि ई महीननि खां वठी करे पाकिस्तान ख़ासि करे सिंध सूबे खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो ऐं रोज़ानो 30 खां वधीक माण्हू पंहिंजी जान कोरोना जे सबबु विञाए रहिया आहिनि। हुकूमत माण्हुनि खे इल्तिजा करे रही आहे, हुकूमत माण्हुनि खे ॿुधाए रही आहे त बाबा पंहिंजे घरनि ताईं महदूद रहो ऐं जेके एहतियाती तदाबीर आहिनि उहे एडॉप्ट कयो, उहे अख़्तियार कयो। पर माण्हू आख़िरकार हुकूमत ते छो नथा ट्रस्ट कनि? आख़िर उन पोयां कहिड़ा सबब आहिनि? असां सां गॾु मीज़ान साहब मौजूदु आहे। मीज़ान साहब, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त जान माण्हुनि जी आहे, बचाइण हुकूमत चाहे थी, उन्हनि खे ॾसे थी त बाबा हुकूमत ही जेके एहतियाती तदाबीर आहिनि उहे तव्हां एडॉप्ट कयो, पर उनजे बावजूदि माण्हू उनखे सीरियस कोन था वठनि। उनजा आख़िर कहिड़ा सबब आहिनि? आउं सम्झां थो त अमां इहा ॻाल्हि चई त जान बि माण्हुनि जी पंहिंजी आहे, पर मां सम्झां थो त जान माण्हुनि जी पंहिंजी कान्हे, उहा बि मुल्क जी आहे, उहा बि हिननि हुक्मराननि जी आहे जेके हिननि जे जाननि ऐं हिननि जे हजनि ऐं हिननि जे रतनि मां जेको आहे सो मुनाफ़ो कमाईंदा आहिनि ऐं जेको आहे सो आलमी साम्राज्य जे साम्हूं कश्ती खणी ऐं पिनंदा आहिनि त असां हेतिरा माण्हू पंहिंजा माराया आहिनि तव्हांजी ख़ुशनूदी हासिलु करण लाइ। जीअं अफ़गान जे अंदरि हे वार पिया विढ़नि ऐं उनजा जेके नतीजा निकिता, ऐं हाणे इमरान ख़ान साहिबु उसामा बिन लादेन साहिब खे जेको आहे सो शहीद कयो, मोहतरम खे शहीद चयो, जंहिंखां पोइ आलमी मीडिया ते हिकिड़ो वॾी लहर हली ऐं अञा ताईं उहा हली रही आहे। तंहिंजे करे बुनियादी तौर ते ॻाल्हि इहा आहे त जेके माण्हू चवनि पिया असां तव्हांखे 1 करोड़ नौकिरी ॾींदासीं ऐं असां 50 लख जेके आहिनि से घर ठहिराईंदासीं, उन्हनि में ग़रीबनि खे अदद क़ीमत ते ॾींदासीं। सो हाणे जेकॾहिं उहे वाइदा पूरा न थिया ऐं उहे ॻाल्हियूं हुक्मराननि जेके कयूं आहिनि या तारीख़ी तौर ते पोइते जीअं रोटी कपिड़ा और मकान कंहिंखे बि कोन मिलियो, उनखां पोइ आयो त बाबा असां गुरबत ख़तमु कंदासीं, गुरबत ख़तमु न थी सघी। तंहिंजे करे इहो हिस्टोरिकल हिकिड़ो पूरो सबक़ु आहे अवाम लाइ, ऐं अवाम हमेशह हुक्मराननि खे सही सम्झो आहे ऐं अवाम हमेशह हुक्मराननि ते जेके तजिया कया आहिनि या हुक्मराननि जे पोयां न हली करे इहा ॻाल्हि साबित कई आहे, हुननि जो चवणु न करे इहा ॻाल्हि साबित कई आहे त हे असांजा मुख़लिस न आहिनि, हे असांजा मोहसिन न आहिनि, हे असांजा रहबर न आहिनि, हे रहज़न आहिनि, रहबरनि जे वेस जे अंदरि हे रहज़न आहिनि टोटल, जिन्हनि असांजी जीअण मसलन हे दुनिया मथी दुनिया बि हिननि खां खसी वई ऐं हे दुनिया बि हिन खां खसण ते जेको आहे सो हो आहिनि पंहिंजो। इहो ई साॻियो ई अवाम आहे जेको उन्हनि जे बंगलनि ते वेठो हूंदो आहे, उन्हनि जे चापलूसी कंदे नज़र ईंदो आहे, बिरयानी जी प्लेट ते उन्हनि 8 करोड़ माण्हू हिननि जे बंगलनि ते वेहंदो। यार कहिड़ी ॻाल्हि पिया कयो? सिंध जी 8 करोड़ 6 करोड़ पॉपुलेशन हिननि जे बंगलनि ते वेंदी, हिननि जा त 20-25 ॼणा आहिनि जेके दलाली करे ऐं पंहिंजो बंगला ठहिराइनि था, ऐं इशरत जो सामान गॾु कनि था, उहे त 20-25 टोटल सिंध में। भला 20-25 खे बि छॾियो 250 खे बि छॾियो, भला 1000 जे बंगलनि ते 6 करोड़ पॉपुलेशन वेठी आहे। अमांखे चवंदे इहा ॻाल्हि चवंदे कुझु थिए बि कोन थो। अमां चऊं पिया त इन्हनि जे बंगलनि ते वेठी आहे, यार 8 करोड़ पॉपुलेशन 6 करोड़ पॉपुलेशन विराए हिननि जे बंगलनि ते वेठी आहे, इहे वेठा हिननि माण्हुनि खे खाराइनि। को ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, हिन अवाम ते ख़ुदा रा रहम कयो। यार भला पंहिंजे टॉपिक ते अचूं था। मुंहिंजो सिर्फ़ु अव्हां खां सवाल इहो आहे त भला हिन वबा जे दौर में जेके बि हुकूमत एहतियाती तदाबीर जे नाले सां जेके चवे पई थी बाबा इहे एडॉप्ट कयो, माण्हू छो नथा कनि? माण्हू मास्क छो नथा पाइनि? माण्हू साबुन सां छो नथा धोअनि? पहिरीं हुकूमत जो ॾोह आहे। पहिरीं ॻाल्हि हिकिड़ी ॻाल्हि चई थी वञे, हिकिड़ी ॻाल्हि थिए थी वञे, बिना कंहिं सबब जे बाज़ार न वञो, बिना कंहिं सबब जे घर खां ॿाहिरि निकिरो, त इन में हुकूमत जो ॾोह आहे। हिकिड़ी ॻाल्हि आउं चवां थो त हिकिड़ी ॻाल्हि हुकूमत पहिरीं चवे पई थी त बाबा असां वटि एतिरा वसीला न आहिनि, असां वटि एतिरा वेंटिलेटर्स न आहिनि, अवां 70 सालनि खां वठी बम पे ठाहिया, अवां 70 सालनि खां वठी बम पे ठाहिया, जर्नल पे पैदा कया, अवां हिते क़त्ल गारत पे कई, हिते माण्हुनि खे गुरबत जे गारुनि जे अंदरि तव्हां धकेले उछलाए फिटो करे छॾियो, पंहिंजा महल ठाराए, पाण वञो ॿिए हंधि पंहिंजो इलाजु कराइण, तव्हांजा बचा पढ़नि ॿारनि मुल्कनि जे अंदरि। तव्हां था चओ 70 सालनि खां तव्हां छा पे कयो? वाट वर यू डूइंग? इन्हनि खां को आहे को सवाल पुछंदड़ त तव्हां वटि वसाइल न आहिनि, वसाइल न आहिनि। डेमोक्रेसी इहो ॿुधायो 70 सालनि में इहो ॿुधायो त जमहूरी हुकूमत घणो टाइम रही आहे, उनखे जमहूरी यार असां सम्झूं था बार इहा ॻाल्हि कयूं था त फ़ौज जो बि रुजती किरदारु रहियो आहे ऐं आमरनि जो टाइम घणो रहे, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी नून लीग जेका आहे इहे ॿ पार्टियूं इहे बि उन्हनि जूं बगल बचा रहियूं आहिनि। त इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते सही आहे, पर जेतिरो टाइम तव्हांखे जमहूरी मिलियो उन में तव्हां छा कयो? कुझु कयो था?
इन जे करे ॻाल्हि इहा साफ़ु शीशे वांगुरु साफ़ु लॻी पई आहे त बाबा बुनियादी तौर ते हे उन्हनि जे पेरोल ते कमु करण था अचनि। अव्हां जे सुवाल ते मोटी था अचूं त अवाम वसाइल हिननि वटि न आहिनि त 70 सालनि खां वठी हे वसाइल पैदा न करे सघिया। उन जा कारण ऐं सबब आहिनि। सबब छा आहिनि त जेका हिकिड़ो जेको निज़ाम आहे जेके पाण कैपिटलिज़म चयो या जेको इकनॉमिक सिस्टम आहे उन इकनॉमिक सिस्टम जे अंदरि जान ई न रही। तंहिंजे करे हिते जेका सरमाएदारी आई उहा बुनियादी तौर ते हिकिड़ी खसी सरमाएदार तबिको हुयो जेको हिते डिलीवर न करे सघियो ऐं इहो तारीख़ी तौर ते हिननि जो जुर्म त आहे पर इहो तारीख़ी तौर ते आलमी जेके वॾा सरमाएदार हुया जंहिंमें बुनियादी तौर ते जीअं तव्हां ॾिठो त बर्तानिया हुई फ्रांस हुई ऐं जर्मनी हुई उन खां पोइ अमेरिका हुई उन खां पोइ जेको आहे रशिया बि जंग अज़ीम जे अंदरि वॾी ताक़त थी उभरियो। तंहिंजे करे इहो पूरो प्रोसेस आहे पूरो प्रोसेस आहे। सवाल इहो आहे त हिन अहिड़ी वबाई दौर में ठीकु आहे हुकूमत 1000 ॿेरा करोड़ दफ़ा ग़लति आहे माज़ीअ में रही आहे उन्हनि मिस्टेक रहियूं आहिनि ज़ाहिर आहे सबके में मिस्टेक रहंदियूं आहिनि केर बि 100% सही न आहे हूंदो पर मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं इंडिकेशन ॾिए पई थी पहिरियों ई उहो ॿुधाए पई थी ऐलान करे पई थी त बाबा हुननि जे अस्पतालुनि में एतिरी वसियत कान्हे का हुननि वटि एतिरो स्टाफ कोन्हे को हुननि वटि एतिरा इक्विपमेंट न आहिनि हिन पोज़ीशन में बजाए जो इहो हिसाब किताब चए थो त जेॾी महिल बि अहिड़ा हालात जुड़ंदा त असां कंहिं बि सरमाएदार जी जेका मलकियत आहे उहा अवामी मलकियत करे सघूं था। तव्हां आगा खान खां वठी जेके बि वॾियूं हॉस्पिटल्स आहिनि उनखे तव्हां 8 महीननि लाइ एमरजेंसी लाइ 1 साल लाइ किरोना ते क़ाबू पाइण लाइ अवाम खे बचाइण लाइ जेको सो तव्हां उनखे अवामी मलकियत हुकूमत जी मलकियत करे उते तव्हां उन्हनि खे लॻाए सघो था। अवां चओ था वसाइल न आहिनि तंहिंजे करे हे जेके हालतूं आहिनि मसइलनि जंग जूं जेके हालतूं हूंदियूं आहिनि उन जे अंदरि जेको बि हितां कमाईंदो आहे हिन मुल्क जे अंदरि हिन मुल्क जे दिफ़ा आहे उहो सॼे जो सॼो पैसो इन्वेस्ट कंदो आहे त जीअं मुल्क पहिरियों बचे। हे बि हालतूं उहे आहिनि त हिन वक़्तु हिन मुल्क जी जेको हिन मुल्क जा जेके शहरी आहिनि जेके ज़िम्मेदार शहरी आहिनि जिन्हनि कॾहिं चूचरा न कई आहे जेके रिस्पॉन्सिबल माण्हू आहिनि ऐं जिन्हनि हिन मुल्क खां कॾहिं बि कुझु घुरियो न आहे जेके रोडनि ते न आहिनि निकिता उहे माण्हू किरोना सबबु मरनि पिया उहे माण्हू बेरोज़गारी सबबु मरनि पिया उन्हनि जा बच्चा लाइलाजी जे अंदरि मरनि पिया उन्हनि जे बच्चनि खे तालीम न पई मिले। इन जे करे तव्हांजो आइन पियो चए तव्हां वसाइल 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 जी ॻाल्हि पिया कयो। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि थो कयां भई इहा ॻाल्हि मालथस वारी वेठा कयो गौर सां इहा ॻाल्हि ॿुधो ऐं जेको मूंखे ॿुधे पियो अवां इहा ॻाल्हि गौर सां ॿुधो त मालथस जी जेका आहे सा इहा थ्योरी हुई त जीअं पॉपुलेशन वधंदी वसाइल जेके आहिनि से असां वटि घटि आहिनि। अवां खां सुवाल थो पुछां 7.5 अरब जेके माण्हू आहिनि 7.5 अरब माण्हू कमु कनि था नथा कनि 3.5 अरब माण्हू कमु कनि था पूरी दुनिया जे अंदरि। हाणे बि बेरोज़गारी जो रेशो अमेरिका खां वठी बर्तानिया खां जर्मनी इटली ऐं हिन वक़्तु पाकिस्तान जे अंदरि इहो अॻिते हली शिदत अख़्तियार करे वेंदो। 3.5 अरब माण्हू कमु कनि पिया 7.7 अरब पॉपुलेशन आहे 20 अरब माण्हुनि जेतिरी खुराक पैदा पई थी इन मां नतीजो छा थो निकिरे त वसाइल घटि न आहिनि। इहा बकवास आहे इहा फ्रॉड आहे इहो धोखो आहे इहा मकारी आहे इहा चालाकी आहे ऐं यादि रखो त मकारियुनि जी चालाकियुनि जी अयारनि जी उमिरि घटि हूंदी आहे। इन जे करे जंहिं ॾींहुं बि हे खलके ख़ुदा उथंदी उन ॾींहुं उहो वक़्तु परे न आहे जो वज़ीर आज़म खां वठी ऐं हेठि ताईं इहे सभु माण्हू गेलिया वञिबा। जीअं फैज़ चयो हम देखेंगे लाज़िम है कि हम भी देखेंगे वो दिन के जिसका वादा है जो लोहे अज़ल पे लिखा है जब जुल्म सितम के कोहे गिरा रूही की तरह उड़ जाएंगे हम महकूमों के पाँव तले जब धरती धड़ धड़ धड़केगी और अहले हकम के सर ऊपर जब बिजली कड़कड़ कड़केगी। शेर भलो बाक़ी जवाब त असांखे कोन मिलियो असांजे सवाल जो त बाबा माण्हू ट्रस्ट छो नथा कनि माण्हू घरनि ताईं छो नथा बीहनि तव्हां माण्हुनि जे बेसबब छो था निकिरनि। माण्हुनि खे कंहिं चयो त तव्हां होटलुनि ते वञी वेहो छो जो हीउ वायरस अहिड़ो आहे जो हिन जी मुंतक़िली ॾाढी तेज़ी सां थी थिए। तव्हां हींअर बि वञो बाज़ारूं भरी पियूं वेंदियूं फुज़ूल तव्हां हींअर बि वञो होटलूं भरियूं पियूं वेंदियूं माण्हू हिनखे सीरियस ई कोन था वठनि। जेॾीमहिल सो माण्हू सभु वठंदा ऐं माण्हू ॿियनि खे इहा बीमारी ॾींदा पोइ चवंदा बाबा पोइ हुकूमत जो ॾोह मां तव्हांखे हिकिड़ी मुंहिंजो हिकिड़ो सवाल लेट मी कंप्लीट मां तव्हांखे चवां बाबा इन तार में हथ न विझो इहा इन में बिजली आहे इन में करंट लॻंदी ऐं इन खां पोइ तव्हां मरी सघो था ऐं जेकर सुभाणे वरी बि तव्हां उन तार में वञी हथ विझो पोइ मूंखे ॿुधायो त उन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह। यार मुंहिंजी रहमान तव्हांजी स्टेट छा पई करे यार तव्हांजी मां तव्हांखे चयो त लॉकडाउन फेल थी वेंदो तव्हां उहा ॻाल्हि न पे मञी न लॉकडाउन तमामु सख़्तु हूंदो लॉकडाउन हीअं हूंदो लॉकडाउन हीअं हूंदो लॉकडाउन जी पोज़ीशन में न विया आहे।
हाणे मां तव्हांखां पुछां थो हुकूमत छा थी करे यार हुकूमत यार गवर्नमेंट इज द रिस्पॉन्सिबल कॉन्स्टिट्यूशन अकॉर्डिंग टू 1973 कॉन्स्टिट्यूशन इन जे करे कि जेका हुकूमत अवाम खे डिलीवर नथी करे सघे उन खे हिकिड़ो ॾींहुं बि दुनिया जे कंहिं बि खिते ते हुकूमत करण जो को बि हक़ नथो रहे, को बि जवाज़ नथो रहे। जेकॾहिं न तव्हांखे को तव्हांजे मथां जेको माण्हू आहे उहो डिलीवर न करे सघे ऐं तव्हां मसलन हिकिड़ो घर जो भाती घर खे न खाराए सघे उहो घर तबाह थी वेंदो आहे। तंहिंजे करे हे हुकूमतनि जी रेस्पॉन्सिबिलिटी आहे। अवां माण्हुनि ते वेठा इहा ॻाल्हि हणो त यार माण्हू बाज़ारुनि में वेठा आहिनि, अवां जो लॉकडाउन करे रहियो, अवां जी पुलिस करे वई, अवां जा ॿिया इदारा करे विया जेके चेक एंड बैलेंस रखनि। अवां त जेको सो पैसा वठी सरमाएदारनि खां चओ था त बाबा तव्हां भली ट्रांसपोर्ट हलायो, अवां त पैसा वठी तव्हां होटलुनि वारे खे चओ था त बाबा थोरा थोरा अलॻि अलॻि करे माण्हू विहारियो। अवां जी इनडायरेक्ट जेके आहिनि टेक्टिक्स इनडायरेक्ट जेके तव्हां पूरे कमरनि जे अंदरि सरमाएदारनि जी जेका दलाली वेठा कयो उन्हनि लाइ बेल आउट। बजट तव्हां ॾिठी, बजट ते नथा ॻाल्हायूं, कर ॿिए वारी ॻाल्हाईंदासीं टाइम लाइ। तंहिंजे करे उन्हनि खे 4 दीवारी जे अंदरि तव्हां चओ था त बाबा तव्हांखे इजाज़त आहे तव्हां ट्रांसपोर्ट भला। रोडनि ते हालत ॾिसो, हे जेके बि हिन वक़्तु ट्रांसपोर्ट हले थी उते माण्हू कीअं वेठा आहिनि। ज़ुल्म जी इंतिहा आहे त तव्हांजी हुकूमत चए तव्हां माण्हुनि जी ॻाल्हि वेठा कयो। बाबा होटलूं बंदि कराइण असांजो कमु आहे, होटलूं बंदि कराइण माण्हुनि जो पंहिंजो कमु आहे। हाणे जेके माण्हू बुख विचाड़ा मरंदा, जेके माण्हू खाई न सघंदा, उहे ॿाहिरि निकिरंदा, पंहिंजी रोज़ी कंदा। हिन वक़्तु तव्हां ॾिसो टैक्सी वारनि खां को पुछण वारो हो, जेके 1500 जो रेंट हुयो 10,000 ते उन ई हलिया पिया वञनि। तंहिंजे करे जेॾी महिल बि अहिड़ा हालात पैदा थींदा आहिनि त हिकिड़ी अहिड़ी टेंडेंसी, हिकिड़ो अहिड़ो रुझान उथंदो आहे उतां, जेको रुझान वरी ॿियनि रुझाननि सां मिली करे घणो कुझु कमाईंदो आहे। तंहिंजे करे असां इहा शइ ॾिठी त स्टॉक थियल जॾहिं ट्रांसपोर्ट बंदि थी वई त जिन्हनि वटि पंहिंजी ट्रांसपोर्ट हुई उन्हनि 10-20 हज़ारनि ते जेको सो सवारियूं पई। मूंखे हिकिड़ी शइ सम्झायो, तव्हां चओ था त रिस्पॉन्सिबल सिर्फ़ु हुकूमत जी आहे, छा हिकिड़े हथ सां ताड़ी वॼंदी आहे छा? हुकूमत हिकिड़ो जेकॾहिं प्रेस क्लबनि ते एहतिजाज कजे त स्टेट छा थी करे त स्टेट जा जेके पेड सर्वेंट आहिनि ऐं जेके 30,000 खणी करे पंहिंजनि ई माण्हुनि खे मारण जा माहिर आहिनि, उहे उन्हनि ते आंसू गैस जी शेलिंग था कनि, दस्ती बम हमला था थियनि। जेकॾहिं एहतिजाज कजे तॾहिं बि पादर हणनि, जेकॾहिं हिननि सां का ॻाल्हि कजे तॾहिं बि पादर हणनि। तंहिंजे करे तव्हां छा पिया ॿुधाइण चाहियो, उहे कहिड़ा माण्हू मसलन सिंध जी जेका बैकवर्ड एरिया आहे, कॾहिं तव्हां ॾिठो त उहो रोडनि ते अची चए त बाबा असांजा ॿार बुख था मरनि। कॾहिं बि न, जेके रिस्पॉन्सिबल माण्हू आहिनि उहे कॾहिं बि हुन ते आया ई कोन। तंहिंजे करे हे माण्हू सम्झनि था त हुकूमत असांजी न आहे, अवाम जी हुकूमत न आहे। इहे सभु पंहिंजा पेट भरण ईंदा आहिनि। हर 10 माण्हू खां तव्हां पुछंदो उनजो तजियो जेको हुकुमराननि ते हूंदो उहो इहो हूंदो त हे पंहिंजा पेट भरण ईंदा आहिनि ऐं इन्हनि खे ख़तमु करण असांजे वसी। पर इहे ख़तमु थी सघनि था ऐं इन्हनि खे ख़तमु कयो वियो आहे तारीख़ जे अंदरि। इहे हिकु दफ़ो ॿीहर आया आहिनि, कोई इशू न आहे। आहिस्ते आहिस्ते इहे शयूं जेके आहिनि से डेवलप थींदियूं। वरी महिरबानी अवां जी दोस्तो प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान मुजीब रहमान मशहूर खे इजाज़त।